پیغام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ یوم نطوی السماء كطي السجل للكتب كما بدأنا أول خلق نعيده وعدا علينا إنا كنا فاعلين ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون إن في هذا لبلاغا لقوم عابدين وما أرسلناك إلا رحمة للعالمين۔ صدق اللہ العلی العظیم۔ نحمده ونصلي ونسلم على خاتم الانبیاء والمرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ۔ ناظرین، آواں جو میزبان ابوالحسن محمد عبدالخالق قادری، آواں ॾिसी रहिया आहियो सिंध TV जी सहरी नशरियात जो प्रोग्राम पैगाम रमज़ान। 19 रोज़े जी सहरी जी नशरियात अवां जे आॾो शुरू थी चुकी आहे तिलावत क़ुरान पाक सां। ऐं अॼु जेको असांजो मौज़ू आहे, छो त असीं गुज़िश्ता केतिरनि ई प्रोग्रामनि में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा तज़किरा, हुकूक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुकूकुल्लाह बयान थी चुका, अहल बैत तहार जा फ़ज़ाइल बयान थी चुका, मौला अली, इमाम हसन मुज्तबा, अज़वाज मुतहरात जा तज़किरा थी चुका, अम्मा उम्मे सलमा, बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा ऐं पंहिंजो बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो ज़िक्र थियो। ऐं अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला, छो त टोटल सभु तज़किरा थींदा ईंदा, इन सां इहो फ़ाइदो थींदो जो सभु शयूं जॾहिं असांजे आॾो ईंदियूं असांखे आसानी थींदी सम्झण में। अॼु असांजे मौज़ू जेको आहे 19 रोज़े जी सहरी जो, उहो आहे हज़रात सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन। त उन्हनि जी ज़िंदगी बाबति असां ॿुधंदासूं, सहाबी चइबो छा किया, सहाबी जो कमु छा हूंदो आहे, सहाबी जे लाइ क़ुरान छा चवे थो पियो, सहाबी जे मुतालिक़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा अक़वाल मुबारक छा आहिनि, सहाबी जो शान छा आहे, सहाबी जे बारे में अल्लाह तबारक व तआला छा अहकामात इरशाद फ़रमाया आहिनि। सो इहो सॼो इंशाअल्लाह तबारक व तआला जे असांजे मौज़ू में हूंदो। तव्हां ॿुधंदो
इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो ख़ुशी बि थींदी, इल्म में इज़ाफ़ो बि थींदो। सो अॼु जो कि हिन प्रोग्राम जी इब्तिदा में अवां ॾाढो इंट्रोडक्शन करायां, तारुफ़ करायां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जो। अॼु असांखे हिन मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ जेके मुअज़्ज़ज़ आलिम दीन इस्लामिक स्कॉलर असांखे जॉइन कयो आहे, उनजो तारुफ़ करायां। अल्लामा शाहज़ेब राजपर साहब जेके नवाबशाह सां तालुक़ु रखनि था, बहितरीन आलिम दीन आहिनि ऐं टीचर बि आहिनि कराची यूनिवर्सिटी में। साईं भलीकार, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। अवांजी महिरबानी, अवां ही असांखे उन्हीअ रोज़े में बि टाइम इनायत फ़रमायो। अल्लाह पाक अवांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं रोज़ानो जो बुनियाद ते असां वटि तिलावत क़ुरान पाक जी सआदत हासिल करण जे लाइ बहितरीन कारी साहब अॼु बि तशरीफ़ वठी आया, जिन तव्हां तिलावत क़ुरान पाक ॿुधी चुका आहियो, कारी फैसल महमूद वड़ाइट साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम बहुत शुक्रिया जनाब आप तशरीफ़ लाए। इन खां पोइ अॼु असां वटि असांजी महफ़िल खे सुर सां, बहितरीन सुरीले आवाज़ सां अॼु की महफ़िल खे रंग रचाइण जे लाइ बहितरीन सना ख़ान मौजूदु आहिनि, उनजो बि तारुफ़ करणु ज़रूरी पियो सम्झां। मोहतरम मोहम्मद दानियाल अशरफ़ी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महिरबानी साईं, अवां असांखे टाइम ॾिनो। अल्लाह पाक अवांजो अचण सां अल्लाह पाक जी बारगाह में क़बूल फ़रमाए, करीम रब जल्ल जलालुहु अवांजी महिरबानी। इन खां पोइ असांखे हिकु बहितरीन मुल्क जे नामवर सना ख़ान, बहितरीन सना ख़ाननि जो बि उस्ताद आहे माशाअल्लाह, ऐं शाहज़ादो आहे, सैयदज़ादो आहे, सैयद अहमद अली शाह साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी जनाब, बहुत शुक्रिया आपने टाइम दिया। सो नाज़रीन, अॼु असां इब्तिदा वरी बि अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तमामु नबियनि जा बि इमाम आहिनि, उनजो ज़िक्र ख़ैर ॿुधंदासूं। सो मां गुज़ारिश कंदुसि मोहम्मद दानियाल अशरफ़ी साहब खे त हू असांखे रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में गुलाह अक़ीदत पेश करण जी सआदत हासिल कनि, असांजे दिलनि खे महसूस कनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या नबी तो खे सदाई सारा तो, या नबी तो खे सदाई सारा तो, नैण ही निमाणा तुझे लई वेगाणा, नैण ही निमाणा तुझे लई वेगाणा, नैण ही निमाणा तुझे लई वेगाणा, राहो अचण जो निहारिया तो, या नबी तो खे सदाई सारा तो, बिगड़ी खे तू बनागण वारा, दुख ऐं दर्द सब वंडायण वारा, शान आवाजो आग करीमे, शान आवाजो आग करीमे, शान आवाजो आग करीमे, हर पल तो खे पुकारा तो, या नबी तो खे सदाई सारा तो, या नबी तो खे सदाई सारा
ماشاء اللہ محمد دانیال اشرفی صاحب تمام بہترین انداز میں اواں اساں دلن کے خوش کयो आहे. اللہ پاک اوان جی حاضری کے پنج بارگاہ میں قبول فرمائے. سو علامہ صاحب سب کھاں پہریں त صحابی چइजे छा खे इन जी थोरो वज़ाहत करियो त صحابी ॿुधूं था आम तौर ते लफ़्ज़ी हूंदो आहे त असांजे नाज़रीन खे ख़बर पवे त صحابी चइबो छा खे आहे. छो त जेतिरे ताईं तालुक आहे ॾिसण जो त ॾिसण वारा त खोड़ हा. नबी करीम अलैहिस्सलाम जन जे जनम खां वठी ज़ाहिरी जेको दुनिया में तशरीफ़ वठी आया उन खां वठी आख़िर ताईं नबी करीम अलैहिस्सलाम जन जे विसाल मुबारक ताईं खोड़ सारनि ॾिठो. صحابी छा खे चइजे, उन जी तारीफ़ शरई इस्तिलाह में صحابी जी तारीफ़ बयानु करियो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तव्हां हिकिड़ी उन शइ खे हाईलाइट कयो आहे जेकी जनरल आवाम में या माण्हुनि में शइ ट्रम राइज आहे त जंहिं शख़्स हुज़ूर अलैहिस्सलाम खे ॾिठो उहो शख़्स सहाबी आहे. ऐं उन ते तव्हां पाण ई इश्काल वारिद करे छॾियो त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाइफ जेकी नबूअत जे ऐलान करण खां पोइ 23 साल रही आहे त 23 सालनि में खोड़ माण्हुनि ॾिठो त छा हर शख़्स उहो सहाबी सॾराइबो या कोई ख़ासि कैटेगरी या ख़ासि लाइन आहे जंहिंखे असां सहाबी सॾराईंदा आहियूं. सहाबी जी लफ़्ज़ी माना खे असां ॾिसूं त लफ़्ज़ी एतबार सां सहाबी त चवंदा आहिनि साथीअ खे, मददगार खे, मुआविन खे. पर जॾहिं असां शरीयत जी इस्तिलाह में जंहिंखे क़ुरान जंहिंखे सहाबी सॾियो आहे या जंहिंजा फ़ज़ीलतूं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीसुनि में बयानु कयूं आहिनि त उन सहाबीअ खां मतिलबु उहे ईमान वारा मुराद आहिनि. उहे ईमान वारा जन पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ईमान जी हालत में मुलाक़ात कई या वक़्तु गुज़ारियनि ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ सॼी उमिरि ईमान जी हालत में ई रहिया ऐं ईमान जी हालत ते ई हुननि जो इंतक़ाल थियो, वफ़ात करे विया. पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात उन्हनि जी थी ईमान जी हालत में, वक़्तु गुज़रियो ईमान जी हालत में, उन खां पोइ सॼी उमिरि ईमान वारा रहिया ऐं विसाल बि हुननि जो ईमान ते थियो, इंतक़ाल बि ईमान ते थियो. त शरीयत जी इस्तिलाह में अहिड़ो जेको शख़्स आहे अहिड़ो जो ईमान वारो आहे. केतिरा ई साहबा अहिड़ा आहिनि जंहिंखे नाबीन हा, जी बिल्कुलु, कोन हो त माना ॾिसण बि शर्त न आहे. जी बिल्कुलु, वक़्तु गुज़ारण गॾु मुलाक़ात जंहिंखे चइजे, छा करे मशहूरु साहबियनि दौर में हुजण त हज़रत वैसे करने में दौर में त हुआ, मगर मुलाक़ात जो शर्फ न नसीब, यानी मुलाक़ात जो शर्फ हासिल थिए ईमान जी हालत में ऐं उन जो ख़ात्मो हिन दुनिया मां लाॾाणो बि ईमान जी हालत थिए त उन शख़्स खे, उन औरत खे या उन मर्द खे सहाबियत जो दर्जो नसीब थी वियो. बिल्कुलु. अच्छा, सहाबी जे मुतालिक़ क़ुरान पाक में छा इरशाद फरमाए, सहाबी जो शान फ़ज़ाइल क़ुरान पाक में? क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ सहाबा जो तस्करो कयो आहे. जेकी हिकिड़ी वॾी क़ुरान मजीद जी आहे हिकिड़ी जंहिंमें तक़सीम कई आहे अल्लाह तबारक व तआला साहबा जी. उहा बुनियादी तौर ते असां क़ुरान मजीद में पढ़ूं त ॿिनि तरह जी आयत जे मुताबिक़ तक़सीम थियल आहे. हिकिड़ा उहे साहबा जेके फ़तेह मक्का, जेकी तक़रीबन सन 7 या 8 हिजरीअ में मक्को फ़तह थियो आहे, उन खां पहिरां जंहिं ईमान आंदो ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वक़्तु गुज़ारियो, हिकिड़ी तक़सीम इहा आहे. ऐं हिकिड़ी तक़सीम आहे जेके फ़तेह मक्का खां पोइ ईमान आंदो. अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में ॿिन्ही जे लाइ, चाहे जंहिं फ़तेह मक्का खां पहिरियां ईमान आंदो ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद ऐं मुआवनत कयनि, ऐं जंहिं फ़तेह मक्का खां पोइ पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़तेह मक्का खां पोइ 3 या 3.25 साल जो वक़्तु आहे जेको पाण दुनिया में ज़ाहिरी तौर ते हयात रहिया आहिनि. त इहे ॿिन्ही तरह जा जेके कैटेगरी आहिनि, ॿिन्ही तरह जा जेके साहबा आहिनि, ॿिन्ही जे बारे में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो वकुल्लन वादनल हुस्ना, यानी असां ॿिन्ही तरह जे साहबा सां हुस्ना जो वादो कयो आहे. ऐं असां जॾहिं लफ़्ज़ हुस्ना जी तफ़सीर ऐं उनजी माना ॾिसूं था त जुमला मुफ़स्सिरीन जेकी तफ़सीर बयानु कई आहे उहा हुस्ना मां हिते मुराद आहे जन्नत जी. यानी सहाबी चाहे कहिड़ो बि हुजे, चाहे फ़तेह मक्का खां मतिलबु जंहिं पूरा 23 साल गुज़ारिया रसूलुल्लाह सां, हर वक़्तु हर घड़ीअ में पाण सॻोरन जी मदद ऐं मुआवनत कयनि, या आख़िरी कुझु लम्हनि में आया, बसि वक़्तु गुज़रियो, आयो, दीदार थियो ऐं वक़्तु हलिया विया, चाहे कहिड़े बि दर्जे जो सहाबी हुजे, छो जो हुन रसूलुल्लाह जो दीदार कयो, रसूलुल्लाह सां वक़्तु गुज़ारियनि ऐं रसूलुल्लाह जी शर्फ़ सोहबत हुननि खे मिली वई त अल्लाह तबारक व तआला हुन सां हुस्ना यानी जन्नत जो वादो कयो. माशाअल्लाह तबारक व तआला. अल्लामा साहब तव्हां बहितरीन डेफिनेशन पेश कई. नाज़रीन, असां वटि वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो. नंढड़ी साई था वठूं, तव्हां बि थोरो जेकॾहिं सेरी अञा हली रही आहे, तव्हांजे शहर में हर शहर जो पंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे, टाइमिंग आहे, त कुझु पाणी या चांहि वग़ैरह, असां बसि इजो था वापसि मोटूं. ॾिसंदा रहो सिंध TV.
मोस्ट वेलकम नाज़रीन, हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार 19 रोज़े जी सहरी जा पुरकैफ़ लम्हात रमज़ान मुबारक। हक़ीक़त इहा आहे त हाणे हीअ रमज़ान मुबारक जे ॿिए ॾहाके जो आख़िरी, उन खां पोइ 20 थींदो त वरी 21 खां टियों ॾहाको शुरू थी वेंदो। सो हाणे ईअं सम्झो त रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो आहे न, जेका ख़ुशी हूंदी आहे त इन में नेकियूं, इन में ज़िक्र, इन में दुरूद, इन में तिलावत, इन में नमाज़, नात, हमद, मनक़बत, मतिलबु मज़ो ई मज़ो हूंदो आहे। पर हाणे जीअं 19 रोज़े खां पोइ त वरी आहिस्ते आहिस्ते थोरो दिलि जेका आहे न उहो मुंझारे जो शिकार थींदी आहे। पर अल्लाह करीम आहे, अल्लाह तबारक व ताला जे असांजी बख़्शिश फरमाए छॾे त हिकु लम्हो ई रमज़ान जो काफ़ी आहे। सो नाज़रीन, असांजो जेको टॉपिक आहे इन ते गुफ़्तगू खे वधीक अॻिते वधाइण जे लाइ अल्लामा साहब सां हाल अहिवाल कंदासूं। अल्लामा साहब, सहाबा किराम जे बारे में तारीख़ी वाक़िअनि जी जेका मतिलबु जीअं हाणे आमतौर ते आहे त बदरी सहाबा या जन जेको आहे सो नबी करीम अलैहिस्सलाम जन जो उन दौर में, हलो असां इब्तिदा करियूं जॾहिं थोरो त नबी करीम अलैहिस्सलाम जन जी ज़ात अक़दस जॾहिं ऐलान नबूअत कनि था पिया, 40 सालनि जी साईं जन जी उमिरि मुबारक आहे, उन महिल सभ खां पहिरीं ॿारनि में ईमान ऐं जवाननि में, औरतुनि में, ग़ुलामनि में थोरो इन जी वज़ाहत करियो त उन्हनि साहिबनि जो आलम छा, उन्हनि कीअं कहिड़े एम सां ईमान आंदो। जी, असल में ॿ शयूं आहिनि तव्हां हिते डिस्कस कयूं आहिनि। हिकिड़ी शइ त इहा आहे त उहे कहिड़ा साहबा आहिनि या उहे कहिड़ा ख़ुशि नसीब साहबा आहिनि जंहिंखे इब्तिदा में ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सोहबत मिली ऐं इब्तिदा में ई शुरूआत में ई बिल्कुलु हिन दीन इस्लाम जो पैगाम शुरू पे थियो। ओमल उन्हनि खे इहो नसीब थी वियो त दामन इस्लाम सां वाबस्ता थी वञनि, इस्लाम जे अंदरि अची वञनि ऐं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान वठी अचनि। त हिन में असां जेके अहदीस जूं किताबूं आहिनि उन में ॾिसूं था त असांखे मुख़्तलिफ़ नाला मिलनि था। किन हदीस जे किताबनि में लिखियलु आहे त सभ खां पहिरियां ईमान क़बूल करण वारा हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहिनि, किन में लिखियलु आहे त हज़रत ख़दीजतुल कुबरा आहिनि, किन में लिखियलु आहे त हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला आहिनि, ऐं किन में लिखियलु आहे त हज़रत ज़ैद बिन हारिसा जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा पुट सॾाईंदा त उहे आहिनि। त इहे मुख़्तलिफ़ नाला अचनि था। इन जे बारे में उलमा जेको हिकिड़ो वाज़े कॉन्सेप्ट ॾिनो आहे त उनजी हिकिड़ी तक़सीम ठाही आहे त सभु जॻहूं, सभु नाला पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहिनि। त ॿारनि में जंहिं सभ खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो आहे, नंढनि ॿारनि में, उहा ख़ुशि नसीब मौला अली रज़ी अल्लाह ताला, तक़रीबन 4 या 5 साल जी उमिरि आहे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते पाण ईमान क़बूल करे छॾियो आहे। औरतुनि में जेको सभ खां पहिरियां जेकी ख़ुशि नसीब औरत आहे जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो, हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला, पहिरीं घर वारी बिल्कुलु। ऐं जेके मर्द ऐं जेके जवाननि में ऐं आज़ाद शख़्सनि में जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते सभ खां पहिरियां ईमान आंदो ऐं आख़िरी उमिरि ताईं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सफ़र में, हज़र में, ख़ुशीअ में, ग़मी में हर वक़्तु जेके शरीक रहिया उहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभ खां प्यारा साहबी हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। ऐं ग़ुलामनि में छा जे करे जो ग़ुलामनि जो दौरु हो त ग़ुलामनि में जंहिं सभ खां पहिरियां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो हज़रत ज़ैद बिन हारिसा। इन में हिकिड़ी ॿी शइ तव्हां जेकी तारीख़ी हैसियत वारी ॻाल्हि कई, छा जे करे असां ॾिसूं था त सहाबा किराम अलैहिम रिदवान जी शान ऐं फ़ज़ीलत अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में बयानु करे थो, जेकी असां आयत शुरू में पढ़ी। ॿियनि मक़ामनि ते क़ुरान पाक में वाज़े लफ़्ज़नि में ज़िक्र कयो आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रदू अन, कि अल्लाह तबारक व ताला हुननि खां सहाबा खां राज़ी थियो ऐं सहाबा अल्लाह खां राज़ी थिया। वरी हिकिड़ी फ़ज़ीलत आहे त रब राज़ी थी वञे ऐं बानो बि राज़ी थी वञे, ॿई शयूं थी वञनि। बानो त चलो हूअं बि राज़ी थी वेंदो, पर असल शइ ख़ालिक़ काइनात, मालिक काइनात, जेको हर शइ जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, उहो राज़ी थी वञे त दुनिया जी आख़िरत कमाइजी वई न। उहो राज़ी हुन बिशारत ॾेई छॾी त दुनिया में तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे उहो राज़ी थी वञे। त उन्हनि जी जेके एॾो मक़ामो मर्तबो हदीस में पढ़ूं था, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी जॻह जॻह ते फ़ज़ीलत बयानु कई आहे। त उन सां गॾु हीअ मेन सोर्स आहिनि ॿई न, हिकिड़े मुस्लमान लाइ अल्लाह ऐं उनजो रसूल छा थो चए उन लाइ ॿ मेन सोर्स आहिनि, हिकिड़ो क़ुरान जेको फुल ऑथेंटिक आहे, ॿियो हदीस आहे जेकी ऑथेंटिक आहे। उन खां अलावा ॿी हिकिड़ी शइ जेकी असांखे सोर्स ते मिले थी उहा आहे तारीख़ी किताबूं आहिनि जेके इब्तिदा में ई 150 सने हिजरीअ खां ई लिखजणु शुरू थी वियूं। त असां कुझु जॻहियुनि ते ॾिसूं था त तारीख़ी किताबनि में कुझु साहबा जे बारे में, मख़सूस साहबा जे बारे में अहिड़ा लफ़्ज़ ज़िक्र थियल आहिनि जेके नामुनासिब आहिनि उन्हनि जी हेॾी शान या अज़मत वारनि जे बारे में। त उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो वाज़े कान, छाकाणि 2 शयूं असां वटि आहिनि, क़ुरान फुली ऑथेंटिक
हदीस फुली ऑथेंटिक। उन जे मुक़ाबले में असांखे किथे जॻह ते मिले थो त तारीख़ी किताबुनि में कुझु अहिड़ा वाक़िया ज़िक्र थियल आहिनि उन्हनि जी बि का ख़बर न आहे उहे वाक़िया इन रियल बेस ते आहिनि सही या कंहिं ॿुधी ॻाल्हि अॻिते हलाए छॾी, छाजे करे उन्हनि जी उन तरफ़ां जीअं हदीस जी किताब जी चेकिंग थी आहे। अक्सर तारीख़ूं त वक़्त जे हुकुमराननि ऐं बादशाह ने लिखायूं। जी बिल्कुलु। पहिरां तारीख़ लिखण जे लाइ जेको को कलम खणी वेहंदो उनजो खाद खुराक छा थींदो, ग़रीब त न करे सघंदो, हे त वॾे माण्हुनि जा कम हूंदा। सो हाणे अर्ज़ इहा त हिकिड़ो सुवालु ज़हन में आयो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो क़ुरान पाक में कुंतुम खैर उम्मतुन उख़रिजत लिन्नास, त तव्हीं बहितरीन उम्मत आहियो जेके इंसाननि लाइ ज़ाहिर थियो। बिल्कुलु तशरीफ़ वठी आया। उन्हनि मां आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि अंबिया किराम दुनिया में तशरीफ़ वठी आया उन्हनि जो ईमान जी नज़र सां जिन ज़ियारत कयो त उन्हनि जा सहाबी थिया। बिल्कुुल। पोइ हवारी चयो वेंदो आहे हर दौर जे हिसाब सां सहाबी आहिनि इन तारीफ़ में। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर में आसिफ़ बिन बरखिया रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी आहिनि जिन तख़्ते बिल्क़ीस मुल्क सबा खां बैतुल मुक़द्दस ताईं आंदो। अख चंब में छा चयां ना आती का बिही क़ब्ल अन यरतद इलैका तरफ़ुक। बिल्कुलु। तव्हांजी जॾहिं त क़ाल इफ़रीतु मिनल जिन, उहो इफ़रीत जिन जेको ख़बीस जिन उहो चवणु लॻो अना आती का बिही क़ब्ल अन तक़ूम में मक़ामिक, तव्हांजी मजलिस में उथण खां अॻु में आणींदुसि। मां इन ते कवी बि आहियां, अमानतदार बि आहियां, कवी अमीन। पर हू चए सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त न इहा देरि आहे। पोइ उन्हनि मां क़ाल लज़ी इंदहु इल्म मिनल किताब, उन्हनि मां हिकिड़ो चयो थो जंहिंखे किताब मंझां कुझु इल्मु हो, हिन पूरी किताब जो इल्मु बि न हो। हिन मां हिकु ॻाल्हि त इहा साबित थी त किताब सिर्फ़ु क़ुरान पाक न आहे, उनखां अॻु में बि रसूलनि सगोरनि ते किताब नाज़िल थिया, नबीअनि उनजी पैरवी कराई। रसूलनि खे चइबो आहे जेको शरीयत हाणे नबी हुआ जेको उनजी उनखे पैरवी कराए माण्हुनि खे हलाए उनजे मुताबिक़ गाइड। हाणे रसूल नबी त हाणे सुलेमान अलैहिस्सलाम जो सहाबी आहे आसिफ़ बिन बरखिया, अख चंब क़ब्ल अन यरतद इलैका तरफ़ुक, अख चंब खां बि अॻु में लखें सिपाहियुनि जे पारे में 7 महल जे अंदरि बंदि, इहो 3 महीननि जी मुसाफ़त ते मबनी आहे बैतुल मुक़द्दस खां मुल्क सबा। उतां जो तख़्त आणे इहा करामत ॾेखारे छा नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं क़ुरान चए थो त तव्हां आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती तमामु उम्मतुनि खां अफ़ज़ल आहियो, बहितरीन आहियो, त पोइ हज़रात सहाबा असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मां करामतूं खे हिकिड़ी अहिड़ी करामत जेकॾहिं साहबा असल में असां हिकिड़ो मिसअंडरस्टैंडिंग आहे, मां उनखे गॾोगॾु ख़तमु कंदो हलां त असां खां जॾहिं केरु करामत जो पुछंदो आहे या ज़हन में ईंदो असांजे ज़हन में फ़ौरन अलाह जा जेके मशहूरु वली आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ज़हन में ईंदी आहे, त ईअं न आहे। बल्कि इहा ॻाल्हि सही आहे पंहिंजी जॻह ते, उहे बिल्कुलु वली उन्हनि खे करामत ज़रूरु थींदो आहे, पर साहबा त वलियुनि जा बि सरदार आहिनि, त छा उन्हनि खां करामतूं ज़ाहिर न थियूं? बिल्कुलु उन्हनि खां खोड़ सारियूं जेके करामतियूं आहिनि या अहिड़ा वाक़ियात असां पढ़ूं था त मिलनि था। हा, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो, त ईअं ॿियनि साहबनि हज़रत उस्मान गनी आहिनि, मौला अलीअ जो खोड़ सारा वाक़ियात आहिनि, मां ज़िक्र कयां थो। हज़रत उमर फारूक जे बारे में तव्हां मशहूरु वाक़ियो ॿुधो हूंदो त पाण जुमे जो ख़ुतबो पे ॾियनि, ख़ुतबे ॾींदे ॾींदे अचानक फरमाई या सारियतल जबल, यानी हे सारिया जो साहबी रसूल आहे उहे त जबल जी साइड वठो। साहबा परेशान थी विया त अचानक ख़ुतबे जे दौरान में सारिया आहे बि कोन, साहबी रसूल हज़रत सारिया आहिनि बि कोन, हज़रत उमर फारूक खे छा थी वियो जो अचानक या सारियतल जबल, छाजे करे उन वक़्तु हज़रत सारिया हिकिड़ी काफ़ी परे मक़ाम ते जंग पे विढ़िया, मुल्क फारस जो निहावंद इलाइक़े में जंग पे विढ़िया। उन जंग वारी जॻह ते उहे न ॿुधंदा न ॻाल्हि ईंदी, सम्झ न आई माण्हुनि खे, पर अॻियां फारूक आज़म आहे, कंहिंजी हिमत न पई थिए जो पुछनि। ख़ैर वक़्तु गुज़रियो जॾहिं हज़रत सारिया अरन जंग खटी, हा जंग खटी हुआ, जंग खां पोइ हाज़िर थिया, उन्हनि जो पैगाम पुॻो त उन्हनि असल वाक़ियो माण्हुनि खे ॿुधायो त असां जंग विढ़ियासीं पे, आसार अहिड़ा त असां जंग हारायूं पिया, सम्झ न पई अचे त जंगी हिकमत अमली कहिड़ी इख़्तियार कजे। त उन वक़्तु असांखे हिकिड़ी आवाज़ मिली, हिकिड़ी आवाज़ गुंजंदी आई ऐं असां उन आवाज़ खे ॿुधण सां सम्झी वियासीं त इहा आवाज़ फारूक आज़म जी आहे। फारूक आज़म मदीने में किथे फारस जो जॻह नाहवंद, उते आवाज़ साहबा पई हिक ॿिए जी आवाज़ ॿुधनि था पिया, फारूक आज़म उनजो मंज़र ॾिसे बि थो ऐं जंग हिकमत अमली बि ॾिसनि था, उन्हनि खे ॿुधाइनि था त तव्हांखे हिन वक़्तु हीअ हिकमत अमली अपनाइणु खपे त तव्हां जंग खटींदव। त असां ॿुधो फारूक आज़म जो पैगाम,
असां उहा हिकमत अमली जबल जी साइड वियासीं, पंहिंजी पुठि वरा कईसीं ऐं अलाह जो शुक्र असां जंग जा फातिह थियासीं। इहा त हिकिड़ी फारूक आज़म जी आहे। हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला जी करामत, मशहूरु करामत आहे। पाण फरमाईंदा छाजे करे असां क़ुरान पाक पढ़ण जे मथां अचूं त क़ुरान पाक हिकिड़ो पूरो 30 सिपारा पढ़ण में घणो टाइम लॻंदो। असां एवरेज टाइम कढूं त असांखे हिकिड़ो सिपारो 20 खां 25 मिंट लॻंदा। जॾहिं तेज़ पढ़ंदड़ मां मुंहिंजी तिलावत 40 खां 45 मिंटनि में पारो थींदो आहे। हाफ़िज़ जे पढ़े त 15-25 अलॻि एवरेज आहे, 20 एवरेज तव्हां ॿुधो 20 खां 25 मिंट लॻंदा। मौला अली जे बारे में आहे, पाण फरमाईंदा जे मां चाहियां ऐं मां पढ़णु चाहियां त मां हिकिड़ी ज़ीन घोड़े ते चढ़ण जी हिकिड़ी साइड चढ़ण खां हिकिड़ी त ॿिए रिकाब ते पुॼण खां पहिरियां मां पूरो क़ुरान पढ़ी सघां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त सहाबा किराम जो शान अल्लाह तबारक व तआला बुलंद कयो आहे। अच्छा, अशरा मुबशरा छा आहे? अशरा 10 मुबशरा ख़ुशख़बरी, इहे 10 कहिड़ा आहिनि? छा इन जो तज़किरो थोरो? असल में अशरा मुबशरा पहिरां जेकी असां आयत शुरू में ज़िक्र थियो सिलसिले जे आगाज़ में ई, त इहा त ॻाल्हि ते आहे त अल्लाह तबारक व तआला हर साहबी चाहे कहिड़ो बि साहबी हुजे पर हुनखे शर्फ़ साहबियत मिली वियो आहे त अल्लाह तबारक व तआला हुन सां जन्नत जो वादो कयो आहे। ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़्तन फ़वक़्तन घणनि ई साहबा खे दुनिया में जन्नत जी बिशारत ॾिनी त तव्हां जन्नत जा हक़दार आहियो, तव्हां लाइ जन्नत तयारु आहे। पर कुझु अहिड़ा ख़ासि साहबी आहिनि जंहिंखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद जे अंदरि हिकिड़ी महफ़िल में ख़ुतबे ॾींदे ॾींदे इरशाद फ़रमायो त फ़ुलां जन्नत में, फ़ुलां जन्नत में, फ़ुलां जन्नत में। अहिड़ा 10 साहबा बैक वक़्तु जंहिंखे 10 खे हिकिड़े साथ बिशारत मिली, उन्हनि खे असां चवंदा आहियूं अशराए मुबशरा। यानी उहे मदीने में आया मके खां हिजरत करे जी 10 खे बैक वक़्तु बिशारत मिली। उन में 4 तन खुलफ़ाए राशिदीन आहिनि, हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़। 17 महीना जेको मदीने में आया त मके जो काबो शरीफ़ आहे उन ॾांहुं मुंहुं करण जे बजाए रब तबारक व तआला बैतुल मुक़द्दस ॾांहुं मुंहुं करे त काबे में हा मके में हा त ओॾे ई मुंहुं हूंदो। पर उहो जेके 17 महीना उन तरफ़ रुख़ करे नमाज़ पढ़ी त हलंदी नमाज़ में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़हन मुबारक में ख़्यालु आयो त छो त यहूदी तानो पिया ॾियनि, बिल्कुलु त हीउ चए थो त मां आख़िरी नबी आहियां त सभु कुझु असांजे दीन जी मुखालिफ़त थो करे, असांजे क़िबले जी पैरवी थो करे, क़िबले ते रुख़ करे नमाज़ थो पढ़े पियो। त हीअ कहिड़ी? त हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात अक़दस ज़हन मुबारक में ज़ोहर जी नमाज़ में क़िबलतैन मस्जिद में मदीना तय्यबा में हलंदी नमाज़ में ख़्यालु मुबारक आयो त मुंहिंजो रब मूंखे क़िबलो बि पंहिंजो ॾे ताकी यहूदी जेके तंज़ कनि था त हिन जो इहो बि मतिलबु न रहे, इन ते थोरो महिरबानी करे। यानी असल में इहो आहे त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ख़्वाहिश पाण सॻोरन हुन असां चाहे इंसान हुजे नबी हुजे, असां हुनजी सीरत पढ़ूं था त हर इंसान या हर मुसलमान हर नबी इहो कोशिशि करे थो त अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा हासिल करणु ऐं उनजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। ज़बरदस्त नुक़्तो अलामा साहब, ज़बरदस्त, वाह वाह। पर अल्लाह तबारक व तआला जे बारे में हर शख़्स चाहे थो त रब राज़ी हुजे, रब राज़ी वाह वाह वाह। हर शख़्स चाहे थो, चाहे असां अंबिया जे रसूलनि जे दर्जे ते पुॼी वञूं, उन्हनि जे बारे में ज़िंदगी बि असां पढ़ूं था त उहा मिले थी, उहे हर उहो अमल करण जी कोशिशि कनि था त उन्हनि खां रब राज़ी थिए। वाह। पर पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक़ाम शान ऐं अज़मत एॾी वॾी आहे त अल्लाह तबारक व तआला घणनि ई जॻहुनि ते चाहे थो त मुंहिंजो हबीब मूंखां राज़ी थी वञे। अलामा साहब इहा गुफ़्तगू इतां ई वरी इंशाअल्लाह, थोरो टाइम थी वियो आहे असांजो ब्रेक जो, नाराज़ न थिजो, इंशाअल्लाह इहा गुफ़्तगू वरी जॾहिं ब्रेक खां मोटी था अचूं त इतां ई कंटिन्यू कंदासूं। नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी शार्ट कमर्शियल ब्रेक जो, थोरी साई था वठूं, इजो था वापसि वरूं। अवां केॾांहुं बि न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। भलीकार नाज़रीन, 19 रोज़े जी सहरी सिंध टीवी सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान प्रोग्राम ऐं असां या अवां सुभान अल्लाह साथ तमामु भलो आहे ऐं अल्लाह पाक चाहियो त इंशाअल्लाह इहो साथ अॻिते बि हलंदो। अलामा साहब असांजी गुफ़्तगू हली रही पंहिंजो जॾहिं ज़ोहर जी नमाज़ में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां जॾहिं ॻाल्हि कई त सॼी काइनात चाहींदी आहे अल्लाह राज़ी थिए, बिल्कुलु इन खे थोरो कंटिन्यू कयो, ॾाढो मज़ेदार गुफ़्तगू आहे। असल में असां इहा ॻाल्हि कंटिन्यू कयूं पिया, पंहिंजी ॻाल्हि जेके हलियो पियो ज़िक्र, त हर इंसान हेठे खां वठी मथे दर्जे ताईं जेको कंहिं बि लेवल जो आहे उनजी कोशिशि ऐं ख़्वाहिश इहा आहे त उनखां रब राज़ी थिए, हर उहो अमल करे जंहिंसां उनजो रब उन सां राज़ी थी वञे।
पर पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात जी हैसियत सां ॾिसूं त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि इहा कोशिश हुई त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उनजो रब राज़ी थिए। आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला जी रिवायत आहे त उन्हनि ॾिठो पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ राति जो एतिरी देरि इबादत था कनि, तहज्जुद जी नमाज़ था पढ़नि त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके पेर मुबारक उन ते वरम अची वेंदो, सोज अची वेंदी। त अर्ज़ु कयनि या रसूल तव्हांजो हेॾो मक़ाम, अलाह तबारक व ताला तव्हांखे हेॾी फज़ीलत ॾिनी आहे, पोइ बि एॾी तकलीफ़? फरमायनि त अफ़ला अकूनु अबदन शकूरा, त छा मां अल्लाह जो शुक्रगुज़ार बानो न थियां? त पाण सॻोरन हीअ जेकी इबादत आहे शुक्र जो तौर त मुंहिंजे रब मूंखे एॾो नवाज़ियो त मां शुक्र बि एॾो करियां। अल्लाह 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 अल्लाह। त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी ज़ात जी हैसियत सां ॾिसूं त पाण सॻोरन जी बि कोशिशि हुई त पंहिंजे अमल सां अल्लाह तबारक व ताला जा शुक्रगुज़ार ऐं हिकिड़ा बरगुज़ीदा ऐं प्यारा बाना थियनि। पर अगरि असां ॿी साइड ॾिसूं, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जे हवाले सां ॾिसूं त अल्लाह तबारक व ताला बि जा अमल ॾिसूं था या ॾिसूं था त अल्लाह तबारक व ताला चाहे थो त मुंहिंजो हबीब मूंखां राज़ी थिए, मां अहिड़ा उन ते इनाम कयां, ए महबूब असां तव्हांखे एॾो अनकरीब अता कंदासीं त तव्हां राज़ी थी वेंदो। बिल्कुलु सॼी काइनात चाहे थी अल्लाह राज़ी थिए ऐं अल्लाह चाहे थो त मुंहिंजो महबूब राज़ी थिए। सुभान अल्लाह जी, कंटिन्यू करियो। त अल्लाह तबारक व ताला मुख़्तलिफ़ जॻहुनि ते अहिड़ियूं उम्मत ते नवाज़िशूं कयूं जंहिंसां उन्हनि जो हबीब राज़ी थिए। उन मां हिकिड़ी इहा तव्हां जेकी ॻाल्हि कई, ज़िक्र कयो जंहिंजो त जॾहिं इस्लाम जी इब्तिदा ई मदीना मुनव्वरा में साहबा नमाज़ पढ़ंदा त इब्तिदाई 17 महीना जेका हुकुम हो त काबतुल्लाह जे बजाए नमाज़ जे दौरान जेको मुंहुं हुजे उहो बैतुल मक़दस जी तरफ़ हुजे। पर पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाहिश ही त नमाज़ जे दौरान जेको क़िबलो हुजे, जंहिं तरफ़ रुख़ हुजे, उहो काबतुल्लाह हुजे। छाजे करे उनजी वजह जी त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ॾींहुं ज़ोहर जी नमाज़ जे दौरान इहो ई ख़्यालु आहिनि, बार बार दिलि में ख़्यालु पिया आहिनि त नमाज़ जे दौरान इहो हुकुम थियो त तव्हांजो क़िबलो तब्दील थी आयत में जेको इरशाद फरमायो ए महबूब असां तव्हांजो बार बार आसमान जी तरफ़ जेको चेहरो खणण आहे न उनखे ॾिसूं था पिया, असांखे तव्हांजी इहा अदा नज़र अचे थी पई ऐं असां चाहियूं था त तव्हांखे राज़ी कयूं। ज़बान सां न घुरियो आहे, बिल्कुलु नमाज़ जी हालत में रुगो ज़हन में ख़्याल आहे ऐं आसमान ॾे ॾिसण आहे। रब तबारक व ताला एतिरो बि एतिरी नवाज़िशात इहा त अल्लाह तबारक व ताला चए थो महबूब तव्हांखे घुरण जी बि ज़रूरत न आहे, तव्हां घुरो बि न, असां तव्हांजे दिलि जी ख़्यालात सां वाक़िफ़ आहियूं ऐं असां तव्हांजे दिलि जे ख़्यालात ई तव्हांखे जेको आहे इहा अता कंदासीं। पोइ हुकुम आयो त चहिरो जेको आहे बजाए बैतुल मक़दस जे नमाज़ जे दौरान जेको चहिरो हुजे तव्हांजो काबतुल्लाह हुजे। इहो हिकिड़ी जॻह न आहे, घणनि ई जॻहुनि ते अल्लाह तबारक व ताला अशरा मुबशरा ते ॻाल्हि हुई न। पोइ नबी करीम अलैहिस्सलाम पोइ जो अमल त ओॾां बैतुल मक़दस खां मुंहुं फेराए काबतुल्लाह शरीफ़ ॾे करे जॾहिं हेॾे आया त अक्सर साहबा जो रुख़ बैतुल मक़दस ॾे रहिजी वियो। जी जी 10 साहबा जेके आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी पैरवी कंदे निकिरी करे सफ़ खां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे पुठियां अची बीठा, जॾहिं सलाम वरायूं त अक्सर साहबा जो बैतुल मक़दस जी तरफ़ चहिरो हुजे। ही जेके कुझु साहबा जेके 10 साहबा हुआ उन्हनि जो जेको चहिरो हुजे उहो हुज़ूर अलैहिस्सलाम जारे चहिरो फेरियो उन तरफ़ हुजे। त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो त तव्हां मां त मुंहिंजो हिकिड़ो मामिलो ॿियो आहे, छाकाणि अल्लाह तबारक व ताला जी वही आहे, अल्लाह खे रसूल खे ख़बर थी पए, उन्हनि ते पंहिंजो चहिरो फेरे छॾियो। हुननि जो तालुक़ त डायरेक्ट रब सां आहे न, पर तव्हां छो पंहिंजो चहिरो फेरे छॾियो? त हुननि अर्ज़ु कयो असां आहियूं महबूब जे पोयां, असां उहो अमल कंदासीं जेको अल्लाह जा महबूब कंदा। त असां ॾिठो तव्हां पंहिंजो चहिरो फेरे छॾियो त असां इहो गवारा न कयो त रसूल अल्लाह हिकिड़ी तरफ़ हुजनि ऐं असां ॿिए तरफ़ हुजनि। त असां उनजे करे तव्हांजे अमल जे पोयां अगरचे असां लाइ को हुकुम कोन हो, पर असां तव्हांखे ॾिसी जेको आहे पंहिंजो अमल इहो कयोसीं। त उन खां पोइ इहा जेकी नवाज़िशात जेका अशरा मुबशरा वारी आहे, इहा नवाज़िशात उन्हनि ते थी त 10 खे जन्नत जो तोहफ़ो मिलियो। जॾहिं त हू साहबा बि ग़लति न हुआ, बिल्कुलु उन्हनि खां जॾहिं पुछा कयो त उन्हनि इहो अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर उहो अमल जेको अव्हां करियो था त जीअं फरमायो न अय्युकुम मिसली, नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं सौम विसाल जो मौक़ो आयो त पाण रोज़ो कुझु साहबा जेके सुफ़ा असहाब सुफ़ा उहे निढाल थी पिया, कमज़ोर थी। नबी करीम अलैहिस्सलाम जन पुछो त तव्हां छा उथण जहिड़ा बि न आहियो? अर्ज़ु कयूं या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अव्हांखे ॾिठोसीं त न तव्हां सेरी था करियो न तव्हां इफ़्तारी लगातार रोज़ो था रखो, सौम विसाल यानी तसलसल सां बिल्कुलु मुसलसल रोज़ो। त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त अय्युकुम मिसली,
मुंहिंजो केरु तव्हां केरु आहे जेको मूं जहिड़ो आहे? मुंहिंजो रब त मूंखे खारे पीआरे खाराईंदो आहे, मुंहिंजो रब मूंखे पीआरींदो आहे, तव्हां त न आहियो मूं जी। त सहाबा खे फरमायो तव्हां मूं जहिड़ा न आहियो। बिल्कुलु बिल्कुलु साहबे खां मथे कोई थी नथो सघे जो चवे त वो हम जैसे थे, बिल्कुलु असां जहिड़ा, मुमकिन ई न आहे। साहबी खे फरमाइनि था रसूल करीम अलैहिस्सलाम तव्हां मूं जहिड़ा न आहियो, मुंहिंजो ताल्लुक मुंहिंजे रब सां बराए रास्त आहे, उहो मूंखे खाराए हाणे इहा शइ थी वई त साहबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां जहिड़ा त न आहियूं, तव्हां हलंदी नमाज़ में कुझु करियो, छो त हिकिड़ी नमाज़ में पाण करीम अलैहिस्सलाम या त मुबारक मथे कयूं जी हलंदी नमाज़ में। साहबा किराम ख़ामोश, साईं जन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां हलंदी नमाज़ में सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम छा फरमायूं त हलंदी नमाज़ में अल्लाह तबारक व तआला जन्नत जे अंगूरनि जो छुगो जी हा मुंहिंजी तरफ़ वेझो कयो, मूं हथु घुमायो, दिलि चयो त मां पटियां पर न पटियुमि, छो त तव्हां क़यामत ताईं हुनखे ख़तमु न करे सघो आहे, छो त जन्नत जूं जेके नेमतूं आहिनि उहे फना न आहे फना न आहे, उन्हनि खे तव्हां खपाए न सघो आहे, तंहिंजे करे रुॻो हथु लाहे करे मूं त तव्हां या रसूल अल्लाह जेको अमल कंदा आहियो असां उहो अमल नथा करे सघूं। असां ख़ामोश रहियासीं जेतिरे ते अव्हां जो हुकुम न अचे। फरमायो तव्हां सही आहियो। हिननि ॾहनि इश्क जो इज़हार कयो, सही उहे शरीयत हुई, हीउ इश्क हो। इश्क जेको आहे शरीयत खे टोड़े न, उन सां गॾु आहे गॾु आहे। ऐं इन सां जेकी इहा ॻाल्हि थी न, हुननि इश्क जी पैरवी कई, रसूलुल्लाह जे फरमान जी रिआयत बि कयनि त हुननि खे मक़ाम मिलियो, नवाज़िश थी उन्हनि जे मथां। हिकिड़ो ॿियो मशहूरु वाक़ियो बि आहे, हिकिड़ो प्यारा साहबी हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला, ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे हुननि जी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शख़्स खां हिकिड़ो जानवर जी ख़रीदो फ़रोख़्त कई। पाण वटि उन वक़्तु पैसा न हुआ, पाण चवनि मां खणी अचां थो, तव्हां हिते ई बीहो। पाण विया, हुनखे किथां वधीक पैसा मिली विया त उहो जानवर जेको ॿिए कंहिंखे सेल करे छॾियो। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वापसी आया हुनखे चयनि त तो मूंसां हिकिड़ो मुआहिदो कयो, तूं पंहिंजे मुआहिदे जी पासदारी कर। हुननि चवनि मूं त मुआहिदो कयो ई कोन, ॻाल्हि त फिरी वियो। हाणे ॻाल्हि त फिरी वियो, ॿई साम्हूं आहिनि, गवाह ॾियणु खपे, गवाह ॾियणु खपे, गवाह केरु उन वक़्तु हो कोन। त हाणे त जॾहिं इहा ॻाल्हि थी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं वापसी ते हिकिड़ो साहबी बि गॾु आहे, ॿिया माण्हू बि गॾु आहे, हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन्हनि चयो मां तो गवाही ॾियां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां मुआहिदो कयईं, तूं हाणे मुआहिदे तां फिरी थो पियो। ठीकु आहे, गवाह मिली वियो, उन मुताबिक़ फ़ैसिलो हुन धोखो कयो। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अणॾिठे गवाही ॾिनी त हुआ कोन, पर गवाही ॾेई छॾियनि त मुंहिंजे मुताबिक़ तव्हां हिन सां मुआहिदो कयो। ख़ैर ॻाल्हि थी वई त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछे तूं त उन वक़्तु हुएं कोन, पोइ तो गवाही कीअं ॾिनी? हज़रत ख़ुज़ैमा खे फरमाइनि तूं त उन महिल हुएं कोन, पोइ तो गवाही कीअं ॾिनी? ॾाढो प्यारो जवाबु ॾिननि, ॾाढो प्यारो जवाबु। फरमाइनि त जॾहिं असां तव्हांजी ज़बान ते एतबार करे अणॾिठे रब खे मञियोसीं, छो त आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी चयो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा कोई इबादत जो लाइक़ न, पर कंहिं अल्लाह खे ॾिसण जी दावा न कई, दीदार ज़ियारत जो शरफ़ जी कॾहिं दावा न कई। उहो तव्हां था चओ त मां ॾिठो आहे, असां एतबार कयोसीं, मां पंहिंजे रब खे सुहिणी सूरत में ॾिठो, असां एतबार अणॾिठे रब ते ईमान, अणॾिठे जन्नत ते ईमान, अणॾिठे दोज़ख ते ईमान, तव्हांजी फरमाइण ते असां हर अणॾिठी शइ ते तो क़ुरान भी वो शान बयान कयो त अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब, जी हां मोमिन जो शान त ग़ैब ते ईमान आहे। त असां तव्हांजे चवण हर ॻाल्हि ते ईमान, तव्हांजी ज़बान मुबारक सां असां हर तव्हांजे ॿुधायल ग़ैब ते ईमान, त पोइ तव्हां चयो त मूं मुआहिदो कयो आहे त सम्झ मुआहिदो थी वियो तव्हां खां, छाजे करे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे ऐलान नबूवत खां पहिरियां या बाद में ॿिन्ही सूरत में सादिक़ अमीन जे लक़ब सां मशहूरु आहे। त असां पहिरां चलो सादिक़ उहा ॻाल्हि बि, पर जॾहिं असां तव्हांजे करे अणॾिठे हर शइ ते ईमान आणे छॾियोसीं त हीउ मुआहिदो आहे, हिन जी छा हैसियत हुई? त असांखे यकीन आहे तव्हां सच था ॻाल्हायो। त उन्हनि ते बि नवाज़िश थी, फरमाइनि जंहिं गवाही न ॾिनी उहे पंहिंजी जॻह ते सही आहिनि, हुननि ॾिठो कोन। उनखे नवाज़िश छा थी? उन्हनि ते नवाज़िश इहा थी, हर मामले में गवाह ॿ ज़रूरी हूंदा आहिनि, या कम से कम अलॻि गवाही ज़रूरी आहे, ॿिनि जी रिक्वायरमेंट हूंदी आहे। पर अहिड़ो किथे मामिलो हुजे जिते ॿ गवाह ज़रूरी हुजनि, उते हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला जी अकेले जी गवाही काफ़ी। फरमाए ख़ुज़ैमा तुंहिंजी हिकिड़े जी गवाही ॿिनि गवाहनि जे बराबरि आहे। तो मूं ते अणॾिठे गवाही ॾिनी, अॼु खां तोखे इहा शरफ़ मां ॾियां थो, बिल्कुलु मालिक काइनात मदीने वारा सरकार नवाज़ियां थो, तोखे अता करियां थो त तुंहिंजी गवाही ॿिनि जे बराबरि हूंदी। ॿिया सहाबी ॿ ॼणा गॾिजी कंहिं मामले जी गवाही ॾींदा त क़बूल कई वेंदी, तूं अकेलो गवाही ॾींदे तो
तोखे अल्लाह पाक इज़त ॾेई छॾी आहे, अणॾिठे मुंहिंजो इहो इश्क हुयो। नाज़रीन, वक़्तु असांजो अॼोके प्रोग्राम जो कंप्लीट थी चुको आहे। ॻाल्हियूं त खोड़ सारियूं मगर टाइम घटि आहे। सो अव्हां जे वक़्त जो बि ख़्यालु करिणो आहे, असांजे चैनल जो बि टाइम हूंदो आहे। सो अव्हां खां इन लफ़्ज़नि ते इजाज़त पियो वठां त इनशाअल्लाह मुंहिंजी हिन इजाज़त खां पोइ आख़िर में सैयद सगोर आहिनि, सैयद अहमद अली शाह अव्हां खे नात बि ॿुधाईंदा। वेंदे वेंदे अव्हां पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे दिलि सां इजाज़त बि ॾींदा। इन उम्मीद थी, इन गुज़ारिश थी त तव्हां सुभाणे वरी इनशाअल्लाह तबारक व तआला 20 रोज़े जी सहरी जी ट्रांसमिशन सिंध टीवी ते पैगाम रमज़ान में महिरबानी करे ॾिसंदा। ऐं असांजो यूट्यूब ते अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो त यूट्यूब ते असांजो चैनल आहे सिंध टीवी HD इस्लामिक, इन खे सब्सक्राइब कयो, इन ते कमेंट्स ॾियो त असांजो अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो। तव्हांजा कमेंट्स असांखे ख़ुशी ॾींदा। सो इंतज़ारु हूंदो तव्हांजे कमेंट्स जो, सब्सक्राइब करण जो। त महिरबानी करे तव्हां असांजे प्रोग्राम खे पंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं पंहिंजा कमेंट्स बि इनायत फ़रमायो। इजाज़त थो चाहियां, नाज़ शरीफ़ ॿुधंदा इन उम्मीद ते इनशाअल्लाह सुभाणे वरी गॾिबासूं इनशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, वो चक्की सैयदा की चल रही है, वो चक्की सैयदा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा रहा है। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान
रम